हक़ मौजूद जी मुझा साईं मोहतरम जनाब वॾे शान वारा हज़रत इंसान सरकार अॼु ॾिठुमि सुबुह सुबुह सां त रोडुनि सां वॾियूं गाॾियूं जेके आहिनि उहे गुज़रनि पियूं के कहिड़ा नारा हर कंहिंजो पंहिंजो पंहिंजो नारो आहे, पंहिंजो पंहिंजो मंशूर आहे। पोइ उन खां बाद में वरी वॾा काफ़िला ॾिठासीं, सोचियोसीं त वरी यार निकिता आहिनि। उहे चवंदा आहिनि त असां इन्हनि खे अर्श ते पई ॻोल्हियोसीं, हाणे यार फ़र्श ते लही आया आहिनि। उहो वक़्तु हुयो जॾहिं ही माण्हू मिलण लाइ तयारु न हुआ, ॿुधण लाइ तयारु न हुआ। ऐं सच पुछो त हिकिड़ो ज़रूरु हर कंहिंजो वक़्तु ईंदो आहे, सभिनी जो वक़्तु ईंदो आहे। कल्ह ग़रीब जे मथां तकलीफ़ जो वक़्तु हुयो, हिननि जी राहत जो वक़्तु हो। अॼु यकीन कयो त ॾाढो ई परेशान आहिनि हे जेके अॼुकल्ह गाॾियुनि में घुमनि था पिया। ओताकनि ते मेला लॻा पिया आहिनि, जंहिं रोड सां ॾिसो त 10 मिंट खां पोइ वॾो हिकिड़ो लाउड स्पीकर गुज़रे थो, फ़लाणो जीए फ़लाणो फ़लाणो। बहरहाल ॾाढो भलो, लेकिन वीडियो ठाहिण जो हिकिड़ो मक़सदु आहे सरकार, उहो इहो आहे त हाणे हिकिड़ो अर्ज़ु आहे सॼी सिंध खे त ॿेली ख़ुदा जे वास्ते घणो थी वियो, हाणे जॾहिं ही तव्हां वटि अचनि त तव्हांखे हिकिड़ो स्टाम्प पेपर पाण वटि ज़रूरु रखिणो आहे। स्टाम्प पेपर जे मथां पंहिंजे जेके बुनियादी तव्हांजे ॻोठ जा तव्हांजे मोहल्ले जा मसइला आहिनि उहे तव्हां पंहिंजा लिखाए उहो स्टाम्प पेपर रखी छॾियो। ऐं जेको बि उम्मीदवार तव्हां वटि अचे, तव्हां कंहिंखे बि भले वोट ॾियो, जंहिंखे चाहे वोट ॾियो, पीपुल्स पार्टी खे ॾियो, GTA खे ॾियो, मौलाना फज़लुर रहमान खे ॾियो, कंहिंखे बि ॾियो, जंहिंखे अव्हांजी दिलि चवे तव्हां उन्हनि खे वोट ॾियो। लेकिन ॿेली ख़ुदा जे वास्ते हथ थो ॿधे फ़क़ीर त हिननि खां सिग्नेचर वठी छॾियो ऐं आङूठे जो थंब बि हिननि खां वठो। तव्हां जेको ठपो होॾे हणो था पिया, पहिरियों ठपो हिननि खां वठो, हिननि खां स्टाम्प पेपर ते लिखाए वठो त असां अव्हांखे वोट ॾींदासीं, अव्हां असांखे ही सहूलियतूं ॾींदव। त कम से कम तव्हां हिननि खे जॾहिं ही कुर्सियुनि ते वेहंदा, इक़्तिदार में वेंदा, कम से कम उहो स्टाम्प पेपर हिननि खे ॾेखारींदो त सही, या फेसबुक ते रखी करे स्टाम्प पेपर हिननि जी जेका आहे उहा याददाश्त खे ताज़ो त कंदो। हीअ अचनि था बसि तकरीर कनि था पिया, ॻाल्हाइनि था पिया, बाबा हाणे जेको थियो सो गुज़रियो, वरी हिन साल महिरबानी कयो, वरी मथे साल ॾिसंदासीं। इन्हनि ॻाल्हियुनि खे छॾे ॾियो, हाणे कमु पको कयो ऐं पुख़्तो कयो, छो जो त ही वरी जॾहिं वेंदा तॾहिं हिननि खां ॻाल्हियूं विसरी वेंदियूं। तंहिंजे करे स्टाम्प पेपर हिकिड़ो रखो। सभिनी दोस्तनि खे गुज़ारिश आहे त उहो स्टाम्प पेपर रखी पंहिंजूं बुनियादी सहूलियतूं जेके तव्हां वटि न आहिनि उहे तव्हां लिखी करे हिननि खे ॾियो त बाबा असां तव्हांखे वोट हिकिड़ी शर्त ते ॾींदासीं, त हिन शर्त ते ॾींदासीं त ही शयूं असां वटि तव्हां पहुचाईंदो। 2-3 स्टाम्प पेपर कराए छॾियो, इहे 2-300 तव्हांखे तकलीफ़ न ॾींदा इनशाला। इहो कमु कयो, हक़ मौजूद।